दोस्तों ईद गुज़री वही आहे, पोइ बि ईद मिलन पार्टी जे हवाले सां ॿारनि खे कुझु शयूं चयूं अथनि। पैटीस, प्लेटूं, डिस्पोजल गिलास ऐं ॿियो छा, चमचा, बोतल वग़ैरह। तो सामान वठण लाइ वञूं था। मुंहिंजी वॾी धीउ मुंहिंजो वरी वीडियो रिकॉर्ड थी करे, असां सां मला सालार बि गॾु आहे। सो अचो ॾिसूं किथे थियूं मिलनि। गुलशन हदीद में हलूं था पिया। अचो बाबा। साईं गुलशन हदीद में दुकान ते बीठा आहियूं। पुछो बाबा आहे? ठीक है। ये ट्रे प्लेटूं, हाँ ये बस सही है। ट्रे गिलास डिस्पोजल। ये है ना, सही है ना? ठीक है। ट्रे ट्रे है ना, ज़रूरत में ट्रे घणा प्यारा। साईं 65 रुपया था। असां ट्रे प्लेटूं, ट्रे गिलास ऐं ट्रे चमचा डिस्पोजल। बस ना, ॿियो त कुझु न। ठीक आहे। 65 रुपया बकाया वठो पुट। हलो साईं मोटरसाइकिल बीठी आहे। तो ही मुंहिंजो दोस्त आहे बुज़ुर्ग, पर मुंहिंजो दोस्त आहे यार बि आहे। ऐं ही भाॼी खपाईंदो आहे, पंहिंजी ॿनी था खणींदो आहे। कीअं अॼु बाज़ार जो मज़ो आहे? गुज़ारो आहे न। सो निमाज़ जो टाइम हो, निमाज़ पढ़ी आयासीं ऐं हींअर मूंसां मिलियो मस्जिद में ई। सो हाल अहवाल वरितोसीं। हे ॾिसो था न, बुज़ुर्ग हिन उमिरि में बि सब्ज़ी खपाईंदो आहे, पंहिंजे बचड़नि जी रोज़ी कंदो आहे। ॿियो ख़ैरु आहे? चांहि बांहि पीअंदे? हा, बोतल पक। हाँ ठीक आहे। ओके ओके ओके। असांजे पाड़े में ई आहे बेकरी। सो बेकरी में हलंदासीं, पेटीस वग़ैरह वठंदासीं। ऐं ॿियो छा पुट? बोतल बस न। ठीक है। 3 पेटीस और एक कोल्ड ड्रिंक। वो दे दो एक। नहीं 7 अप दे दो, 50। ओके ओके। हाँ डिस्पोजल गिरा का। हाँ ठीक है। 135 बकाया वठो। ओके। पेटीस 3 पेटीस हो गए दोस्त। हलो बेटा खड़ो। दोस्तों थी आहे पेटीस ऐं बोतल। सो सुभाणे खणी ईंदा ॿार स्कूल। हलो बाबा हलो। दोस्तों उन्होंने फरमाइश कई है चिप्स, ये भी पाड़े में ही है चिप्स वारो। बर्गर है, चिप्स खाईंदासीं असां। पटाटा भाउ जा छिलिया पिया आहिनि ऐं हेॾां ही छिले थो पियो। ऐं भाउ खे ऑर्डर ॾींदासीं। प्यारा 50 ई अंदरि खणी अचो। हाँ हाँ हर शइ साइड में हाँ। साईं इंतज़ारु करे रही है अनम चिप्स जो। प्यारा हिन खे थोरो कपिड़ो त हणिजांसि टेबल खे, महिरबानी। असां पेटी बि वरिती, बोतल बि वरिती, डिस्पोजल गिलास बि वरिता, डिस्पोजल चमचा बि वरिता ऐं डिस्पोजल गिलास बि वरिता न। ठीकु आहे। चिप्स जो इंतज़ारु आहे। ठीकु आहे। हीउ सही पको बको VIP क़िस्म जो। हेॾां आहे हिननि जो सेटअप। चिप्स जो इंतज़ारु आहे। रश भी आहे चिप्स वारे वटि। ॿिया बि ग्राहक हुन सां वेठा आहिनि। सो इंतज़ारु आहे। हेॾा अनमोल नम साईं चिप्स तैयार थी वई ऐं अची वई चिप्स, फिंगर चिप्स। ऐं तव्हांखे ॾेखारिजे थो मथां कुझु न विझरायो आहे असां, सिर्फ़ु मथां मसालो विझरायो आहे। बाक़ी केचप ऐं मायोनीज़ साइड में। सो ईअं ई खाइजे। खाओ पुट।
उई हाँ हाँ मां खावां थो खाओ दोस्तों चिप्स जो कयोसीं असां खेल ख़त्म हलजे पुट ओके ठीकु आहे हलो हलो दोस्तों स्कूल जे लाइ ॿार मुंहिंजा तयारु थी विया आहिनि ऐं केक करातियो पैटीस बोतलूं वठी ॾियां चइनि लेस वठणी आहे चिप्स वग़ैरह ठीकु आहे ओके थी वियो ऐं मुंहिंजा ॿार स्कूल लाइ तयारु अॼु ईद मिलन पार्टी आहे हिननि जी सो सभु ॿार कुझु न कुझु पंहिंजे घरां खणी आया आहिनि को बिरयानी को वग़ैरह वग़ैरह सो मुंहिंजा ॿार इहे आइटम उन्हनि खे मां वठी ॾियां स्कूल मुंहिंजे ॿारनि जो रोशन तारा पहुची वियो आहे बाबा हलो ठीकु आहे हलो ठीकु आहे बाय 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 अनाया ओके साईं ॿारनि जो स्कूल रोशन तारा ऐं मुंहिंजो कमु हिते ख़तमु थी वियो कलाकु हुननि जी संबत हुई सो महिरबानी दोस्तनि सभिनि जी